लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हिकिड़ो नौजवान रिसर्चर तहक़ीक़ कंदड़ ऐं ख़ासि तौर हुन पंहिंजो सब्जेक्ट तय करे छॾियो पाकिस्तान जी ऐं ख़ासि करे सिंध जी पार्लियामेंट ऐं उन में हुन मुदो मुक़ररु कयो जॾहिं खां सिंध में पार्लियामानी सिस्टम जो रवाजु पियो तॾहिं खां हुन तहक़ीक़ कई आहे विलोड़ कई आहे मुख़्तलिफ़ किताब लिखण जी हुन कोशिशि कई आहे कुझु किताब हुन छपाया आहिनि ऐं अञा लॻो पियो आहे नौजवान उमिरि पई अथसि ऐं तमामु अॻिते वेंदो। असांजी ख़ुशनसीबी आहे त सुठनि माण्हुनि मां हिकु आहे ऐं मुंहिंजी अॻकथी हीअ आहे त जंहिं नमूने जो हू महिनती आहे जंहिं नमूने जो हू निगाह रखंदड़ माण्हू आहे त उन सां असांखे हिकिड़ो वॾे में वॾो फ़ाइदो ई थींदो त थोरे टाइम खां पोइ सिंध खे घटि में घटि पार्लियामानी रिसर्च जे बारे में जेकॾहिं रेफरेंस हूंदो त हीउ शख़्स हूंदो जंहिंजो नालो आहे आमिर मुगेरी। आमिर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लीडर टीवी खे टाइम ॾियण जी वॾी महिरबानी ऐं कई ज़माना असां चाहियो आहे तव्हांजा कालम पढ़ी तव्हांजा आर्टिकल पढ़ी तव्हांजा मुख़्तलिफ़ राइटअप्स पढ़ी ऐं हुन में जेको गर आहे मग़ज़ आहे तत आहे मवाद आहे त असां चाहियूं था त लीडर टीवी जा ॾिसंदड़ बि उन खां महरूम न हुजनि। छो ऐं सभ खां पहिरियां चाहींदुसि त तव्हां असांखे सिंध जी जेका पार्लियामानी तारीख़ आहे उनजो हिकिड़ो सरसरी जाइज़ो ॿुधायो इहा कॾहिं खां शुरू थी। असां त सिंध असेंबली जी बिल्डिंग ॾिसंदा आहियूं असां सम्झंदा आहियूं 1937 खां इहा बिल्डिंग आहे तॾहिं खां आहे। दुनिया में त 8-8 10-10 सदियूं अवल पार्लियामेंट पार्लियामानी सिस्टम ऐं रिवायतूं क़ाइमु आहिनि। असांजो छा तारीख़ छा हिस्ट्री छा हाल वाल आहे इहो महिरबानी करे ॿुधायो। डॉक्टर साहब सभ खां पहिरीं तव्हां तमामु घणी महिरबानी तव्हां मूंखे प्लेटफॉर्म मुहैया ॾिनो। सिंध जी पार्लियामानी तारीख़ जे हवाले सां ॾिसूं त अंग्रेज़नि जी आमद खां अॻु में असां वटि टालपुरनि जी हुकूमत हुई ऐं पार्लियामानी जेको सिस्टम आहे इहा असां वटि अंग्रेज़नि जी देन आहे उन्हनि जी महिरबानी आहे। असां वटि इन खां अॻु में को पार्लियामेंट जो को पॉलिटिक्स जो को तसवुरु कान हुयो। अहिड़ो को ख़ासि 4 यार उहे हुकूमत हलाईंदा 4 यार हूंदियूं वज़ीर हूंदा। 1843 में सिंध अंग्रेज़नि जी ग़ुलामी में हली वई। 1847 में सिंध खे एनेक्स कयो वियो बॉम्बे सां 4 सालनि खां पोइ सर चार्ल्स नेपियर जॾहिं हलियो वियो त सिंध जेको हिकिड़ो वतन हुयो उहो हिकु डिवीज़न जी सूरत इख्तियार करे वियो। उन खां 2 साल पोइ पंजाब फ़तह थी वियो ऐं असीं जेके ग़ुलाम थी वियासीं उहे ईस्ट इंडिया कंपनी जा ग़ुलाम थी वियासीं। 1857 में म्यूटनी थी जंग आज़ादी जंहिंखे चवनि। उन खां पोइ 1858 में ताज बरतानिया डायरेक्ट हिंदुस्तान ते पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई। बरतानिया जी राणी जा असां ग़ुलाम थी वियासीं। त उन जे काज़ज़ ते रिसर्च कंदे ऐं उन वक़्तु कुझु नज़रिया आया जेको मेन ख़्यालु पेश कयो सर सैद अहमद ख़ान जंहिं पंहिंजो मशहूरु किताबु लिखियो असबाब बग़ावत हिंद जंहिंमें हुन इहा ॻाल्हि पेश कई त जेके केतिरा ई सबब आहिनि त हिते माण्हू हिते तव्हांजे ख़िलाफ़ु विढ़नि था। उन में हिकिड़ो मेन सबबु इहो आहे त जेके अख़्तियार साज़ी आहे जेका हुकूमत साज़ी आहे उन में मकानी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे तव्हां शामिलु नथा कयो जंहिंजे करे हितां जे माण्हुनि में अहसास महरूमी आहे। अगरि तव्हां इन्हनि खे पंहिंजे फ़ैसिले साज़ी में शामिलु कंदव त इहे शयूं जेके बि मुमकिनात आहिनि काफ़ी हद ताईं घटि थी वेंदियूं। सो इन खे मद्देनज़र रखी करे सन 1861 में बरतानवी पार्लियामेंट हिकिड़ो क़ानून पास कयो जंहिंखे चवंदा आहिनि काउंसिल्स एक्ट 1861। उन में हुननि हिकिड़ी पंहिंजी पार्लियामेंटी तौर ते हिकिड़ी डमी पार्लियामेंटूं जोड़ियूं। मरकज़ी असेंबली जेका हुई उनखे इंपीरियल काउंसिल चवंदा हुआ जेका उन वक़्तु कलकत्तो असांजो गादी जो हूंदो सॼे यूनाइटेड इंडिया जो हिकिड़ी उते ठाहियूं। अच्छा गादी जो कलकत्तो। हा अच्छा। बाद में 1911 में जेको आहे दिल्ली थियो। अच्छा। हा ऐं वरी 2 गादी हंधि हूंदा गर्मियुनि में गादी हंधि हूंदो शिमला कश्मीर शिमला जेका आहे इंडिया में। हा ऐं जेका गर्मियुनि जा इजलास असेंबली जा उहे ओॾे थींदा वाइसराय बि ओॾे वेंदो हुयो। इहो दुनिया में मुख़्तलिफ़ मुल्कनि में आहिनि त ओॾे 2 हूंदा आहिनि गादी हंधि। हा चवनि था पढ़ियो बि आहे त ख़ुदि अॻे जेको सरहद सूबो जेको हाणे ख़ैबर पख्तूनख्वा आहे त उन में बि मकानी जेका कानून साज़ी थी त गर्मियुनि जा ॾींहं एबटाबाद में हूंदा ऐं सर्दियुनि जा ॾींहं पेशावर में हूंदा। सही इहे 2 तख़्तगाह हुआ उते जा। हा ऐं जेको इहो सरहद सूबो आहे इहो 1905 में सूबो थियो आहे। इन खां अॻु में पंजाब जो हिसो। त असां हिन ते चऊं था
त उन में इहो हुननि 1861 में पहिरियों दफ़ो इहो फ़ैसिलो कयो त हाणे मक़ामी माण्हुनि खे बि असां काउंसिल्स में शामिलु कयूं। हाणे असां ईअं सम्झो त हिकु त जेका सूबाई लेवल ते हुई, असां बम्बई प्रेसिडेंसी जे हेठां हुआसीं, मरकज़ी सतह ते ऑल ओवर, त उन्हनि काउंसिल्स जो क़याम आंदो। हाणे अंग्रेज़ जे दौर में हिकिड़ी हूंदियूं प्रेसिडेंसीज़, ॿिया हूंदा हुआ प्रोविंसिस। प्रेसिडेंसी ऐं प्रोविंस में फ़र्क़ु हो। बॉम्बे प्रेसिडेंसी, हा, हिकिड़ा हूंदा हुआ प्रेसिडेंसी, 3 प्रेसिडेंसियूं सॼे इंडिया में, मद्रास प्रेसिडेंसी, कलकत्ता प्रेसिडेंसी, बॉम्बे प्रेसिडेंसी। अच्छा, हा, वरी हूंदा हुआ सूबा प्रोविंसिस, यूपी प्रोविंस हुयो, पंजाब प्रोविंस हुयो, सीपी प्रोविंस हुयो। वरी उन खां पोइ वरी ईअं नंढा सूबा थींदा हुआ, उनखे कमिशनरेट प्रोविंसिस चवंदा हुआ, जीअं ब्रिटिश बलोचिस्तान आहे, अहिड़े क़िस्म जा, मतिलबु उन्हनि में क़िस्म हूंदा हुया। जेको प्रेसिडेंसी हुई उनखे हलाईंदो हो गवर्नर, जेका प्रोविंस हो उनखे हलाईंदो हो लेफ्टिनेंट गवर्नर। अच्छा, हा, उहो माना आर्मी जो न पोस्ट हुई। हा, पोस्ट। अच्छा। हा, मथे त गवर्नर जनरल हुयो, जंहिंखे वाइसराय 1858 में करार ॾेई छॾियो, ईअं हूंदो हुयो। जेके 1861 खां पोइ काउंसिल्स ठहियूं, उन में लिमिटेड मक़ामी माण्हू, उन्हनि काउंसिल्स खे को बि अख़्तियार न हो त उहो को सुवाल बि न पिया पुछी सघनि, न बजट पिया पास करे सघनि। माना काउंसिलूं ठहियूं, हा, पर पुछा बंदि हुई। हा, बजट जो अख़्तियार न हुयो। अच्छा, जेका कानूनसाज़ी थिए पई, ऐं उहा जेका अगरि प्रेसिडेंसी में हुई त उनजी गवर्नर जी मर्ज़ी, जेको बि बिल असां अगरि काउंसिल पास करे उनखे वीटो कराए ॾेई छॾे, मथे वाइसराय जी मर्ज़ी हुई। रबड़ स्टैम्प हिकिड़ी उन्हनि शयूं ठाहियूं, जंहिंमें पावरलेस हुयूं, टूथलेस हुयूं, उनखे कंहिं अख़्तियार न हुया। जस्ट हिकिड़ी असां चऊं डिबेटिंग सोसाइटी हुई, मतिलबु तव्हां को फ़ैसिला साज़ी न करे सघो। इन ते वरी माण्हू तौरु कयो त बाबा असांखे अहिड़ी काउंसिल जो फ़ाइदो कहिड़ो जंहिंमें की उन्हनि खे अख़्तियार ई न आहिनि। छो त सर सैयद अहमद ख़ान साहिबु इहो चयो त मकानी शिरकत माना उन्हनि जी सलाह त हुजे न, सलाह हुजे। हाणे तव्हां सलाह वठो ई न पिया। हा, सलाह वठो पिया, उन सलाह ते अमल न आहे करिणो। अच्छा, हा, मतिलबु एडवाइज़री बॉडी अची मेंबर अची तकरीर करे, ऐं जेके मेंबर हुआ उहे इलेक्टेड न हुया। उहो ईअं हो त गवर्नर प्रेसिडेंसी मां जंहिंखे नॉमिनेट करे उहो काउंसिल मेंबर। इहो साॻियो मिसाल 100 सालनि खां पोइ रिपीट थियो जॾहिं जनरल ज़िया मजलिस शूरा ठाही। ईअं ई थियो न, फलाणा मेंबर आहिनि, उहे तकरीरूं कंदा, उहे न कानून साज़ी करे सघंदा, न सुवाल पुछी सघंदा। इहो साॻियो ईअं ई हुयो। त अहिड़े हिसाब सां सर सैयद अहमद ख़ान उहो पाण बि काउंसिल जो मेंबर थियो हुयो। अच्छा, हा, ॿिन्ही काउंसिल जो। पहिरियों जेका मथे ही इंडियन लेजिस्लेटिव काउंसिल, जंहिंखे इंपीरियल काउंसिल चवंदा, उनजो मेंबर बि थियो, ऐं यूपी काउंसिल जो बि मेंबर थियो। उन ॿिन्ही जो मेंबर हू पाण उनजो बेनिफिशरी हुयो। इन्हनि शयुनि खे रखी करे पोइ अंग्रेज़नि हिकिड़ो ॿियो कानून आंदो सन 1892 में, जंहिंखे काउंसिल्स एक्ट 1892 चवंदा आहिनि। माना 30 साल खां पोइ। हा, उन में उन्हनि वरी 2 क़िस्म जा मेंबर, हिकिड़ा नॉमिनेटेड मेंबर ऐं हिकिड़ा वरी जेके ऑफिशियल ऐं नॉन ऑफिशियल्स मेंबर। उन में वरी ईअं हो त कुझु वरी इलेक्ट करे मोकिलिनि, उहा बि ज़रेगट सिलेक्शन ई हुई। त उन में जेका बम्बई काउंसिल में हुयूं, त पहिरियों दफ़ो सिंध खे 2 सीटूं मिलियूं। हिकिड़ी सिंध ज़मींदार ऐं जागीरदार्स, ॿियो कराची चेंबर ऑफ कॉमर्स। भले मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो त कराची शहर हाणे अंग्रेज़नि जो दौरु आहे, उन में उनजी सनत या वापारु एतिरो आहे जो उनजी नुमाइंदगी अंग्रेज़ ज़रूरी सम्झी। ठीकु, कराची खां ॿाहिरि बाक़ी टोटल आहिनि ज़मीनूं। हा, उन्हनि जे लाइ वरी सम्झई त ज़मीनदार खे नुमाइंदगी, ज़मींदार ऐं जागीरदार। हा, उन्हनि ॿी अवाम लाइ उते का बि सोच कान्हे, लिखत में अहिड़ी ॻाल्हि कान्हे न। हा, इहा त जेका आम अवाम खे त पाकिस्तान ठहण खां पोइ बि चूंडियूं थियूं, उन्हनि खे वोट जो अख़्तियार न हुयो न। न उहो त 70 में थियो न, उहो त मां धार थो चवां, वोट जी ॻाल्हि नथो कयां। वोट त हुननि बि न ॾिनो न, पर उहो खयऊं, ऑफिशिएट करे आया। हेठि हारियुनि जा, मज़दूरनि जा, उस्तादनि जा, डॉक्टरनि जा, इन्हनि मां कंहिंजो बि माण्हू न खयो। इन्हनि खे बाद में खयो, सिंध असेंबली बाद में 37 में जेके चूंडियूं थियूं, त हिकु अंग्रेज़ त न खयो न, अंग्रेज़नि कयो न। 37 वारो असेंबली, उहा हिकिड़ी सीट हुई इन जी लेबर जी सिंध असेंबली में। अच्छा, हा, ऐं जेके काउंसिल्स जेके ठहियूं, उन में हर हिकु यूनिवर्सिटी खे अख़्तियार हो त हिकु पंहिंजो सिंडिकेट मेंबर उहो मरकज़ी असेंबली में विहारे, त उस्तादनि खे बि नॉमिनेट अंग्रेज़ ॾिनी। अच्छा, हा, बम्बई हलो अचो वरी वापसि वापसि अचूं था। 1892 वारी जेका थियूं एक्ट तहत
उन में तव्हांखे ॿुधायो ॿिनि क़िस्मनि जा वरी अची विया, हिकु त इलेक्ट थी अचनि, इलेक्ट में जीअं सम्झो त जहिड़ी इलेक्शन थिए पई, ॿिया वरी जेके गवर्नर नॉमिनेट अॻे फुल कंदो हो, हाणे तक़रीबन 70% जेके मेंबर्स आहिनि उहे गवर्नर नॉमिनेट कंदो हुयो, 30% चूंडजींदा, अक्सरियत वरी बि थाफेलनि जी हुई। 30% त नॉमिनेट थी नामज़द थी आया, गवर्नर जो अख़्तियार, जेके 70%, 30% उन्हनि जो वोट केरु ॾींदो हो? जीअं सिंध ज़मींदार ऐं जागीरदार हुयो, त सिर्फ़ु सिंध जा ज़मींदार ऐं जागीरदार, आई थिंक हेड़ो हेतिरी ढल भरे, नंढो ज़मींदार बि न न उन में इहो ई हुयो। हा, उन ॾींहुं पीर मज़हर मूंखे ॿुधायो त जेके ज़मींदार जागीरदार हे ढल ॾींदा हुआ, हा, उहो वोट ॾियण जो हक़दार। बिल्कुलु ईअं ई। त ईअं सिंध ज़मींदार ऐं जागीरदार से हिकिड़ी सीट आई, हिकिड़ी कराची चैम्बर ऑफ कॉमर्स में जेके कराची जा वापारी हूंदा उहे सिर्फ़ु उहे ई वोट कंदा। हाणे 90 में इहे 2 सीटूं अची वयूं, 2 अची वयूं सिंध में। ठीकु आहे। ऐं सिंध में हाणे हिते उन वक़्तु 2 ऐवान आहिनि, हिकु मरकज़ी काउंसिल जेका इम्पीरियल काउंसिल आहे, उते सिंध खे सीट न आहे मिली। हे पहिरियों दफ़ो 1892 में सिंध खे 2 सीटूं मिलियूं, उन्हनि मां हिकिड़ो इहा मिली बॉम्बे प्रेसिडेंट्स में। ऐं 1892 में सिंध जा ईअं सम्झो त 3 मेंबर चूंडिजा आया, हिकिड़ो वरी हसन अली आफंदी खे गवर्नर नॉमिनेट कयो। अच्छा, हा, उहो बि बम्बई काउंसिल में मेंबर हुयो, छो त सिंधी हुयो। 1893 में उहो बि आयो। ऐं जेको सिंध ज़मींदार ऐं जागीरदार वारी सीट हुई, उन में चूंडिजी आयो मीर अलाबख्श खान टालपुर। मीर अलाबख्श खान टालपुर जेको आहे उहो टंडे मोहम्मद खान जे टालपुरनि मां हो। उनजो पीउ हुयो अली बख्श खान टालपुर, ऐं हुनजो ॾाॾो हो मीर गुलाम शाह टालपुर, जेको म्याणी वारी जंग में मारिजी वियो। अच्छा, हा, हे माना उहे मीर आ जेके विड़िया अंग्रेज़नि सां, बाक़ी त ख़ैर जा मीर थिया। हा, पर उहो जेको गुलाम शाह हुयो उहो मेन जेको हुयो एडवाइज़र हुयो उनजो, जेको हुयो असांजे मीर साहिबान जो। पोइ उनजे पुट वरी जेको अली बख्श हुयो, उन अंग्रेज़नि घणे मांगे मीरनि खे पोइ जागीरूं वापसि मिलियूं, हिननि खे बि मिली। त मीर अलाबख्श टालपुर शाहवानी टालपुर हो, जंहिंजी फैमिली मां बाद में मीर गुलाम अली टालपुर सिंध असेंबली जो स्पीकर थियो। उनजो पुटु एजाज़ टालपुर वफ़ाक़ी वज़ीर रहियो, सूबाई वज़ीर टालपुरनि। त पहिरियां जेके आहिनि उन्हनि मां टालपुर साहिबु इहे हुया, हसन अली आफंदी। ऐं जेको कराची चैम्बर ऑफ कॉमर्स में उहो बि हिकिड़ो अंग्रेज़ी हो, एंग्लो इंडियन हो, हाणे उनजो नालो मूंखे यादि नथो अचे, पर उहे पहिरियों दफ़ो इहे चूंडिजी आया। 1893 में इहे चूंडिजी आया। उन खां पोइ वरी इहा ज़रूरत पई त अञा सुधारा अचनि। उन वक़्तु दुनिया में बि तब्दीलियूं थी पई आहियूं। 1905-06 में तव्हांखे ख़बर आहे त जापान जी रशिया जी जेके इहे जंगियूं हुयूं, उन में पहिरियों दफ़ो शहनशाह विड़िया। ऐं उन वक़्तु इहो नओं सोशलिज़म जो इहो थोरो लंडन में एॾे मूवमेंट शुरू थियूं, त हिते बि थी त बाबा हाणे वधीक आज़ादी ॾिजे, थोरो पावर्स ॾिजनि। त वरी हुननि, ऐं इन सिलसिले में असां जेको पाकिस्तान स्टडी पढ़ंदा आहियूं त 1906 में सर आगा ख़ान वञी मिलियो हुयो वायसराय सां, जंहिंखे शिमला डिप्यूटेशन चवंदा आहिनि। 1906 में वरी मुस्लिम लीग ठही ढाका में ठही। उन खां पोइ हे वरी सभु वञी मिलिया कुझु मुतालबा खणी। उन मां हिकिड़ो मुतालबो हुयो त मुस्लमाननि खे सेपरेट इलेक्टोरेट ॾिनो वञे। सो इन खां पोइ जेको हुयो वायसराय बि आयो, लॉर्ड मिंटो आयो, उहो ॾाढो प्रोग्रेसिव हुयो। त उन वरी रिपोर्ट ॾिनी, ऐं उन जे सिलसिले में वरी हिकिड़ी टीं कानून साज़ी थी, जंहिंखे काउंसिल्स एक्ट 1909 चवंदा आहिनि। ऐं असां हुनखे पढ़ंदा आहियूं मिंटो मॉर्ले रिफॉर्म्स। लॉर्ड मिंटो हिंदुस्तान जो वायसराय हुयो, ऐं मॉर्ले जेको हुयो उहो सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हुयो, जेको लंडन में वेहंदो। उन्हनि ॿिन्ही उहे प्रोपोज़ल्स ॾिना। उन तहत वरी सीटूं वधायूं, बम्बई काउंसिल में बि, मथी काउंसिल जेका हुई इम्पीरियल काउंसिल में बि। उन में हाणे सिंध जूं सीटूं वरी 4 कयूं 1909 में, 2 मां 4 थियूं। हाणे उन में जेकी 1910 में उन चूंडुनि तहत जेका मिंटो मॉर्ले रिफॉर्म्स तहत पहिरियों चूंडियूं थियूं, जंहिंमें असांजा मेंबर चूंडी आया 4, सेठ हरचंद्राय विशनदास, 4 तक हुया। सिंध लोकल बोर्ड्स, सिंध म्यूनिसिपलिटीज़, सिंध ज़मींदार एंड जागीरदार, सिंध चैम्बर, कराची चैम्बर ऑफ कॉमर्स, इहे 4 सीटूं हुयूं। ऐं उन्हनि 4 सीटुनि ते चूंडी आयो कराची सिंध म्यूनिसिपलिटीज़ वारी जेका सीट हुई उन ते खटी आयो सेठ हरचंद्राय विशनदास। सिंध लोकल बोर्ड्स वारी सीट ते खटी आयो सैद अलांदो शाह नौशेरे वारो, उनजो पुटु बि MP रहियो। उनजो पुटु ज़फ़र शाह जो ॾाॾो हुयो। हा, उनजो पुटु मोहम्मद अली शाह, उहो बि MP हुयो, सिंध असेंबली जो मेंबर हुयो। ऐं टियों हुयो गुलाम मोहम्मद खान पुरगड़ी साहिबु, ढिंगाण वारा। ऐं चौथों हुयो सर मांटीगो वेब, जेको हुयो कराची चैम्बर ऑफ कॉमर्स में खयो।
ऐं मथे जेका इंपीरियल काउंसिल में अञा सिंध खे सीट नाहे मिली 1909 ताईं 10-11 जूं इलेक्शन न थियूं। हाणे 1909 खां पोइ जॾहिं इहे चूंडियूं थियूं त इन खां पोइ वरी ॿी पहिरीं जंग अज़ीम ख़तमु थी, हिते क्विटे जा मूवमेंट हले पई, 14-19 थी वियो, ख़तमु थी। त इते वरी गांधी ऐं ॿियनि जी तहरीक हले थी पई असांखे वधीक रिप्रेज़ेंटेशन ॾियो। त 1919 में हिननि वरी ॿी कानून साज़ कई, गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट 1919 हिननि आंदो। हिते हाणे 17 में सोवियत यूनियन ठही वियो ऐं उन ज़रूर उहो बि त हा प्रेशर हूंदो न। हाणे उन प्रेशर जो फ़ाइदो इहो थियो, या ॿिया जेके प्रेशर हुया, सिंध जूं जेके बम्बई में 4 सीटूं हुयूं उहे 10 सालनि में हुननि वधाए वरी कयूं 19 कयूं। अच्छा 15 वधायूं, 15 वधायूं। ऐं हुननि हाणे सिस्टम सॼो चेंज कयो। हाणे हुननि 3 ऐवान ठाहिया। हिकु त जेके काउंसिल्स हुयूं सूबनि जूं ऐं प्रेसिडेंसी जूं, ॿियो जेको मथे हिकिड़ी इंपीरियल काउंसिल हुई उनखे टोड़े हुननि उते 2 नवां हाउस ठाहिया। जेको मथियों हाउस हो, अपर हाउस हो, उनखे चवंदा काउंसिल ऑफ स्टेट। उन जा टोटल 60 मेंबर हूंदा। 60 मां 34 मेंबर जेके आहिनि सो उहे इलेक्ट थींदा ऐं जेके 26 मेंबर हुआ उहे वाइसराय नॉमिनेट कंदो हुयो। तहिड़ी नमूने सां जेका वरी हुननि लोअर हाउस ठाहियो, सेंट्रल इंडियन लेजिस्लेटिव असेंबली चवंदा हुआसीं, लेजिस्लेटिव असेंबली बि चवंदा हुआसीं, इंडियन लेजिस्लेटिव असेंबली बि चवंदा हुआसीं। उन में नालो लेजिस्लेटिव असेंबली। त उन में जेके मेंबर हुया उहे 145 मां 104 मेंबर जेके हुआ उहे इलेक्ट थींदा हुआ ऐं जेके 40 खणंदो गवर्नर वाइसराय साहब उहो खणंदो हुयो। हाणे जेको 1909 वारी जेका उन में मथिया बि जेका हाउस में उन में बि मेंबर वधाया आहिनि। उन में जिना 1910 में मेंबर थियो, अच्छा, इंपीरियल काउंसिल जो मोहम्मद अली जिन्ना। ऐं 1919 में हुन रिज़ाइन कयो एहतिजाजनि जॾहिं रोल्ट एक्ट पास पिए थियो। त अहिड़े हिसाब सां असांजूं जेके 4 सीटूं हुयूं बम्बई काउंसिल जूं उहे 9 साल असेंबली में रहियो। हा 9 साल रहियो, उन खां पोइ बि रहियो न। हा न पर इहे 9 साल पहिरियां रहियो आहे। इहो रहियो आहे ऐं हुन जूं इहे तक़रीरूं उहे पब्लिश थियल आहिनि, किताब बि 2-3 अची चुका आहिनि हुन ते। त उन विच में वरी कुझु ॿियूं शयूं थियूं। हाणे मिसाल तौर ते 1915 या 16 इते जेको सिंध जो मेंबर हुयो बम्बई काउंसिल में, साईं अलहंदो शाह, उनखे वरी गवर्नर मथे खणी वियो। जेका मथी काउंसिल हुई त उन सीट 60 वारी 60 वारी न, जेका पहिरीं हुई, इन 60 खां अॻु में जेका हुई उन में। अच्छा हा, त उन में साईं अलहंदो शाह मथे हलियो वियो। त उन जी जाइ ते हिकिड़ो ॿियो सियासतदान आयो, गुलाम कादिर ख़ान दायो, उन लाड़काने सां तालुक़ु हुयो। माना लोकल बोर्ड वारी सीट, हा, नौशहरे वारी, हा, उहा वई लाड़काने ॾांहुं, गुलाम कादिर दायो साहब। हा, ऐं वरी उन जी जाइ ते ईअं थियो जो उते 1919 में वरी साईं अलहंदो शाह बि गुज़ारे वियो मथे हो। त उन जे हिकिड़े सीट लाइ वरी सर शाहनवाज़ भुट्टो इंपीरियल काउंसिल जो मेंबर हुयो, मथी असेंबली जो। सो ईअं थियो। ऐं बम्बई काउंसिल में थोरे वक़्त लाइ शाहनवाज़ भुट्टे जो हिकिड़ो भाउ हुयो, उहो बि बम्बई काउंसिल में मेंबर थियो चंद महीना, अली गौहर ख़ान भुट्टो उहो मेंबर थियो। हाणे हिते सर शाहनवाज़ भुट्टो कॾहिं थियो आहे मेंबर? पहिरियां 1919 में। माना 19 खां अवल भुट्टनि जी सियासत असां वटि रिकॉर्ड में कोन्हे। लोकल बोर्ड में हेठे सतह ते हुई, मथे सतह ते न हुई। खोड़ा, भुट्टा, अबड़ा या सैयद न, उहे लोकल बोर्ड में हुया, मथे न हुया। मथे त 3 नाला ॿुधाया मां, 4 इहे हुया। उहो त मथे तव्हां अंग्रेज़नि जो नुमाइंदो सेठ हरचंद्र आयो, अलहंदो शाह हो, आहे चौथों भुरगड़ी साहब, ईअं हो न। हाणे हिकिड़ो नौशहरे जो, हिकिड़ो कराची जो, हिकिड़ो मीरपुर ख़ासि थरपारकर या पारकर, ऐं हिकिड़ो पंहिंजे कराची जा 2 थिया। कराची जा 2 थिया। हा, कराची जा 2। ठीकु आहे। हरचंद्रा बेतव जो थियो ऐं मांटीगो बेतव जो। हाणे उहे थिया। हेठि त बाक़ी का पॉलिटिक्स कान्हे न, माना न पार्लियामेंट जी कान्हे का, लोकल बोर्ड ऐं म्यूनिसिपैलिटी जी आहे। ओ ठीकु आहे, पार्लियामेंट जी कान्हे। हलो अॻिते। 1919 में जेको मां तव्हांखे ॿुधायो त उन में 3 असेंबलियूं ठहियूं। हिकिड़ी मथे काउंसिल ऑफ स्टेट ठही, ऐं हेठि जेका इंडियन लेजिस्लेटिव असेंबली ठही, ऐं बम्बई काउंसिल ठही। इन 3 ते असांखे नुमाइंदगी मिली। हिते जेका बम्बई काउंसिल में सिंध जूं 4 मां वधाए 19 सीटूं कयूं, ऐं जेका इंडियन लेजिस्लेटिव असेंबली हुई उते सिंध खे 3 सीटूं मिलियूं, ऐं जेका मथी असेंबली काउंसिल ऑफ स्टेट उते सिंध खे 1 सीट मिली। हाणे
37 कॾहिं थी अचे? 37 1919 खां पोइ ईंदी। न पोइ त अचे थी, अञा 18 साल आहिनि हुन में, पर सवाल इहा त पोइ अॻिते विच में छा थियो आहे? पोइ उन में इन्हनि टिनी हाउसिस में सिंध जी नुमाइंदगी हुई। ठीकु। हाणे 1919 वारी जेके पहिरियों चूंडियूं थियूं उन में जेका मथीं जेका सीट हुई काउंसिल ऑफ स्टेट में जेका हिकिड़ी हुई उन में भुरगड़ी साहिबु चूंडिजी वियो। ठीकु आहे। जेका हेठीं सीट हुई काउंसिल लेजिस्लेटिव असेंबली जी उन में सिंध जूं 3 सीटूं हुयूं। उन में हिकिड़ो चूंडिजी वियो सेठ हरचंद राय विशनदास, ॿियो हुयो मोहम्मद हुसैन नालो करे हैदराबाद जो हुयो, एंड मूंखे पूरो नालो नालो आई थिंक अली बख्श मोहम्मद हुसैन। अच्छा। अली बख्श मोहम्मद हुसैन जो भाणेजा आफ़ताब शबान मीरानी। अच्छा। हा उहो। ऐं जेका 3 सीट हुई, 3 सीट मूंखे यादि न, 3 सीट अहिड़ी हुई, उहा हुई सिंध ज़मींदार ऐं जागीरदार्स। उहा ईअं थींदी हुई त हिकिड़ो त टर्म सिंध ऐं ज़मींदार जागीरदार्स खे मिलंदी, हिकिड़ो टर्म हैदराबाद दखण जे जागीरदारनि खे मिलंदी। अच्छा, जीअं बलूचिस्तान जा डॉक्टर अब्दुल मालिक ऐं ज़हरी सीटूं 2.5 साल 2.5 साल हुन में इहो कमु ईअं थियो। ऐं जेके सिंध खे 2 सीटूं मिलियूं, हिकु सिंध मोहम्मदन, ॿियो सिंध नान मोहम्मदन। हिकु मुस्लमान, हिकिड़ा गैर मुस्लिम। हा ठीकु थियो। इहो। ऐं जेके हेठि चूंडियूं थियूं, भला इहे इन सॼे अरसे में सिंध लाइ इन्हनि कयो छा? सिंध लाइ माना उते उन्हनि खे को अख़्तियार न हुयो न, हिकु त फ़ैसिला न, मिसाल सेठ हरचंद राय विशनदास वॾो कमु करे वियो, उन वांगुरु ॿियो कमु कंहिं वॾो कयो आहे? उहो उन्हनि उन वक़्तु काफ़ी जेके कमु कया मां तव्हांखे ॻणाए सघां थो। उन वक़्तु जेको लपो ऐं रसाई वारो जेको कानून हो उन ते उन्हनि तमामु घणो आवाज़ु उथारियो। ऐं सिंध जी एजुकेशन जे बारे में ख़ासि सुवाल उहे उन्हनि पुछिया। कंहिं? सेठ हरचंद राय विशनदास भुरगड़ी साहिबु। हरचंद राय भुरगड़ी साहिब खां सवा ॻाल्हि कयो अॻिते। उहो त अॻिते जॾहिं अचूं पोइ न, पर एसि ताईं का तव्हांखे आहे त इन्हनि सिंध लाइ कुझु कयो हुजे, भला ज़मींदारनि लाइ कुझु कयो हुजे? ज़मींदारनि जो जेको नुमाइंदो उहो घणे भाङे ज़मींदारनि बाबति सुवाल पुछंदो त असांजी हीअ ढल हेॾी घणी आहे। अच्छा। हा, त ईअं उहो घणे भाङे उनजो ई कंदा। माना साईं अलंदे शाह वारा हा लोकल बोर्ड में, ऐं हू जेके ज़मींदारनि जे पारां ईंदा हुआ, ऐं उहे घणे भाङे जॾहिं स्पीचिस तव्हां हुनजो पढ़ंदो न त उन में उहो पोस्ट कंदो त बाबा सिंध जे ज़मींदारनि सां हीअ हालत आहे। माना उहो घणे भाङे पंहिंजी जॾहिं बि स्पीच कंदा त उन्हनि जो मौक़ो बि पेश कंदा। हाणे इहे मेंबर मूंखे ॿुधाए नाला जेके 19 थिया। हा, हाणे मथियनि काउंसिल जा मेंबर मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हाणे जेका हेठीं जेका काउंसिल थी उन जा 19 मेंबर आहिनि, उन में 15 मुस्लमान आहिनि, 3 जेके हिन नॉन मुस्लिम सीटूं हुयूं, ऐं हिकिड़ो जेको कराची चैम्बर ऑफ कॉमर्स जो उहो हुयो। सभ खां पहिरियों दीवान बहादुर भोज सिंह गॾनुमल पहलजाणी, उहो भोज सिंह गुरडिनो जेको आहे पहिरियों स्पीकर बि, पहिरियों स्पीकर, ऐं उहो 1919 खां वठी 1935 ताईं जेसि ताईं बम्बई काउंसिल हुई ऐं सिंध हुन सां गॾु हुई त उनजो मेंबर हू यको रहंदो पियो आहे, लाॻीतो चूंडिजिबो आहे। ऐं उन जो टर्म जेको हुयो बम्बई काउंसिल जो उहो सिर्फ़ु 3 साल हुयो। ही माना मुसलसिल चूंडिबो आहे। उन खां पोइ हुयो दीवान वाधूमल उधाराम मोलचंद, उहो कराची जो वकील हुयो ऐं समाजी कारकुन हुयो। ॿियो हुयो मुखी जेठानंद प्रीतम दास, उहो बि जेको आहे हिंदू बिरादरी सां तालुक़ु हुयो। ऐं चोथों हुयो सेठ GH कासिम, जंहिंखे गुलाम हुसैन कासिम चवंदा। इन ते तफ़सीली लिखियो अथव गुल हसन कलमती साहिबु पंहिंजे किताब में। अच्छा। हा, उहो कराची जो मशहूरु सोशल वर्कर बि रहियो आहे, उन ते उन लिखियो आहे सुठो तफ़सीली। ऐं खान साहिबु सर शाहनवाज़ भुट्टो, उहो त ठीकु थियो, ज़ुल्फ़कार भुट्टो जो वालिद साहिबु। हा, ऐं सैद नबी बख्श शाह, हाणे मूंखे ख़बर न आहे हुनजे पोरनि में कहिड़ा, पर साईं नबी बख्श शाह उहो इहा बि ख़बर न आहे किथां जा न, उहो त हिन में हूंदो। हा, पर उन में मूंखे यादि न। ठीकु आहे। ॿियो लाड़काणे जो हुयूं 3 सीटूं। हा, त उन में हिकु शाहनवाज़ भुट्टो चूंडिजी वियो। ॿियो इसरान साहिबु, गुलाम मोहम्मद ख़ान मोहम्मद, माना हिननि जो मुजद्दिद ऐं मुश्तबा जो ॾाढो हुयो, बिल्कुलु उहो हुयो। ऐं उन खां पोइ हुयो खान बहादुर धाणी बख्श जतोई, बेटो जतोई वारो मां, माना अब्दुल हमीद खान जो इहो छा थिए, चाचो। हा, धाणी बख्श जतोई। ऐं धाणी बख्श खां पोइ हुनजो भाउ थियो हुयो करीम बख्श जतोई। हा, उहो बि करीम बख्श जतोई बम्बई काउंसिल जो मेंबर बाद में थियो हुयो, उहो बि चाचो हुयो हमीद ख़ान जो। हा, ठीकु आहे। उन खां पोइ सूफ़ी कलंदर बख्श मेंबर थियो। सूफ़ी कलंदर बख्श उमरकोट सां तालुक़ु हुयो, जेका सूफ़ी फ़कीर दरगाह आहे, जो सूफ़ी स्टेशन बि आहे। हा, ऐं सूफ़ी कलंदर बख्श जो तफ़सीली ज़िक्र कयो आहे साईं JM सैयद पंहिंजे किताब जनब गुज़ार जनसी में। उहो बि इंट्रस्टिंग हिकिड़ो किरदारु। ऐं जान मोहम्मद ख़ान भुरगड़ी,
रईस गुलाम बुरगड़ी जो भाउ नंढो भाउ ऐं उनखां पोइ ख़ान बहादुर हाजी इमाम बख्श खान जतोई इहो थियो वरी नवाब शाह वारे जतोई मुर्तज़ा मुस्तफ़ा ख़ान जतोई जा ॾाॾो उनजो पड़ ॾाॾो ॾाॾो हा गुलाम मुस्तफ़ा जो ॾाॾो न हा उनजो ऐं मुर्तज़ा जो पड़ ॾाॾो गुलाम छो जो हिननि जो जेको गुलाम मुस्तफ़ा जतोई जो पीउ हुयो रसूल बख्श खान जतोई उहो बि असेंबली जो मेंबर हुयो ऐं माना इहे चइनि नसुलनि खां इन जो आहे पंहिंजो इमाम बख्श खान गुलाम रसूल खान गुलाम मुस्तफ़ा ऐं गुलाम मुर्तज़ा ईअं सॼो पोइ आहे शेर मोहम्मद खान बिजराणी अपर सिंध फ्रंटियर डिस्ट्रिक्ट चवंदा जेका जैकमाबाद इहो थियो हज़ार ख़ान बिजराणी जो ॾाॾो हा माना रईस नूर मोहम्मद खान बिजराणी जो पीउ नूर मोहम्मद खान बिजराणी सिंध असेंबली जो मेंबर हुयो ओलह पाकिस्तान असेंबली जो मेंबर हुयो अहिड़े नमूने हज़ार ख़ान MPA बि रहियो MNA बि रहियो इहो चइनि नसुलनि खां इहो ई आहे हाणे शबीर 4-5 नसुल थी विया उनखां पोइ जेका हुई कराची चेंबर ऑफ कॉमर्स जी सीट उन में मिस्टर F क्लेटन जेको हुयो उहो मेंबर हुयो उहो अंग्रेज़ उन्हनि खयो शेख गुलाम सिंह हिदायतुल्लाह सर जेको गुलाम सिंह पहिरियों वज़ीर आला हा इहो वज़ीर हुयो हुते बम्बई काउंसिल में हा पर वज़ीर आला जेको थियो वज़ीर आला बि थियो हा पहिरियों वज़ीर आला न थियो हे पहिरियों सिंध जो पहिरियों वज़ीर आला सिंध जो पहिरियों वज़ीर आला थियो शेख गुलाम सिंह सर पहिरियों वज़ीर आला हुयो ऐं पार्टीशन खां पोइ सिंध जो पहिरियों गवर्नर थियो हा उनखां पोइ आहे खान बहादुर खैर बख्श खान लिगारी इहे किथां जा मैडम रिहाना लिगारी डिप्टी स्पीकर ई इन जो पड़ ॾाॾो ठीकु थियो जेके लिगारी सिजावल जमाल खान लगारी वारनि इन्हनि जा वालदेन हूंदा हा सिजावल लगारी जा ही जेके आहिनि इन्हनि मां इन्हनि सां तालुक़ हुयो मीरपुर बठोरे ऐं दड़े जा बिल्कुलु हितां जा ऐं इन जो खैर बख्श खां पोइ इन जो पुटु हुयो वरी उहो बि बम्बई काउंसिल जो मेंबर थियो हुयो ऐं उनखां पोइ वॾेरो मोहम्मद पनाह खान ट्रखण उहे त हितां रतेदरे जे भरिसां बिल्कुलु ऐं इहो पनाह खान ट्रखण जेको आहे बाद में वरी मरकज़ी असेंबली जो मेंबर थियो हुयो ऐं सरदार कौसर खान बोज़दार घोटकी में जेका आहे उन वक़्तु सखर ज़िलो पनु आकिल जा ऐं हिकिड़ो ॿियो नालो आहे सैद कमाल शाह वलद कबूल शाह हाणे मूंखे ख़बर न आहे इन जो इहे टंडे बहमद खान वारा हुजनि मथां हुजनि मथां कबूल शाह हाणे वारे जो ॾाढो कबूल शाह हुजे थी सघे थो पर इन जो मूंखे वधीक एॾी ख़बर न हुई त 1920 में चूंडियूं थियूं त उन में इहे मेंबर चूंडिजी आया हिकिड़ी नंढड़ी साई खपो वरी था ॻाल्हायूं